सिंध जे पुठिते पियल इलाइक़नि में जिते तालीम जो शरह न हुअण जे बराबरि आहे ऐं क़बाइलियत पंहिंजे जोभनि में आहे, उते हक़ सच जो आवाज़ु उथारणु कंडनि सां भरे रस्ते ते पेरे पंधु हलणु मिसल आहे। पर तंहिं हूंदे बि अहिड़ा जवान जेके सहाफ़त जहिड़े मुक़दस पेशे सां वाबिस्ता आहिनि, से पंहिंजो कमु भरपूर नमूने सर अंजाम ॾेई रहिया आहिनि। पर अफ़सोस जो अहिड़नि किरदारनि ऐं संदनि घर प्रेस क्लब्स खे सरकार जी सरपरस्ती न मिली सघी आहे। प्रेस क्लब ॻड़ीअ सन उन जो ज़िंदह मिसाल आहे जेको गुज़िरियल साल जे तूफ़ानी बरसातुनि दौरान सख़्तु मुतासिर थियो आहे। पर कंहिं बि चूंडियल नुमाइंदे ज़िलई इंतिज़ामिया तोड़े इंफॉर्मेशन खाते उन जी सार नाहे लधी, जंहिं सबबि कलम धणी ड्रथल प्रेस क्लब जे आॻुर ते वेही सहाफ़ती ज़िम्मेवारियूं निभाए रहिया आहिनि। इन बाबति प्रेस क्लब ॻड़ीअ सन जे कलम धणियनि जेकब न्यूज़ सां पंहिंजा वीचार कुझु हिन रीति वंडिया आहिनि। असांजे प्रेस क्लब रही पियो आहे डॉक्टर सराफ ख़ान सर के 3 चकर पंधु करे विया आहियूं। असां हुनखे अपील बि कई आहे, साईं तव्हां हितां जा MP आहियो, तव्हांजो ॻोठु आहे, असांजो प्रेस क्लब रही वियो आहे, बराए महिरबानी असांखे ठाराए ॾियो। असां एजाज़ ख़ान चखाणी खे बि अपील कयूं था। असां पंहिंजी यूनियन ऑफ जर्नलिस्ट जेके लालकानी डिवीज़न जा उन्हनि खे असां अपील कयूं था त बराए महिरबानी करे असांखे प्रेस क्लब ठाहे ॾिनो वञे, ताकी असां आवाम जो जेको आवाज़ु जेको ऐवान ताईं पहुचाए सघूं। असांखे तकलीफ़ थिए थो, असां अङण में वेही करे रिपोर्टिंग कयूं था, असांखे वेहण जो जाइ न आहे। असां बराए महिरबानी MP साहिब खे सिंध गवर्नमेंट खां मुतालबो कयूं था असांखे ॻड़ी सन प्रेस क्लब ठाराए ॾिनो वञे। 2014-15 खां वठी प्रेस क्लब ॻड़ीअ सन क़ाइमु थियो आहे ऐं हले पियो, ऐं उन खां वठी हिन वक़्त ताईं को DC जेकाबाद चए तक जो MP चए को कॾहिं प्रेस क्लब जे लाइ को फंड हिननि रिलीज़ कयो आहे, को ॾिनो आहे, कॾहिं बि न आहे ॾिनो। ऐं वॾनि इदारनि खे वॾनि प्रेस क्लबनि खे तव्हां ॾिसो, सिंध गवर्नमेंट हुजे या उते जा ज़िलनि जा जेके DC हुजनि उहे फंड ॾियनि था, ऐं नंढा प्रेस क्लब जेके आहिनि त नंढा प्रेस क्लब ईअं ई कमु कनि था। सहाफ़ी जेके कमु कनि था, सहाफ़ी कनि जा सेजनि, सहाफ़ी ज़ुल्म जो निशानो थियनि था, सहाफ़ी क़तल थियनि था जेके पंहिंजे कम जे हवाले सां, ऐं जेको रिपोर्टिंग कनि था। रिपोर्टिंग में सहाफ़ी को दुर्बर थोरो ई आहे, सहाफ़ी पंहिंजे हुकूमती नुमाइंदा हुजनि उन्हनि खे कवरेज ॾियनि था, ऐं जेके ज़ुल्म कनि था ज़ालिमनि जे ख़िलाफ़ु लिखनि था, ऐं इन जे करे ज़ुल्म जो निशानो थियनि था। ऐं सहाफ़ी हर वक़्तु वेल में हूंदो आहे, इन जे करे हिते सहाफ़ी सां कोई इंसाफ़ नथो थिए। उन सां गॾोगॾु ही प्रेस क्लब ड्रथो पियो आहे, प्रेस क्लबनि जे लाइ बि को फंड इशू नथो थिए। गुज़िरियल केतिरे साल खां प्रेस क्लब ॻड़ीअ सन क़ाइमु थियल आहे, हिकु नंढे शहर में क़ाइमु थियल आहे। पर अफ़सोस थिए थो जो हिन वक़्त ताईं चूंडियल नुमाइंदनि ऐं DC जेकाबाद जे तरफ़ां हिन प्रेस क्लब खे मुकमल नज़रअंदाज़ कयो वियो आहे। जेको हिन गुज़िरियल तूफ़ानी बरसातनि दौरान जेके असांजे प्रेस क्लब जे सहाफ़ियुनि जेको कमु कयो आहे आउटफील्ड, ऐं उन्हनि पाण मल्हायो आहे, उन दोस्तनि खे जस ॾियण जा उहे हक़दार आहिनि। ऐं हाणे तव्हां ॾिसो था इन बरसातनि जे करे असांजे प्रेस क्लब ड्रही पियो, पट थी पियो आहे, उनखे तमामु घणो नुक़सानु रसियो आहे। असीं वक़्त जे हुकुमरान सिंध हुकूमत MP डॉक्टर सराफ ख़ान सरकी ऐं DC जेकाबाद खे ऐं जेके असांजे सहाफ़त जूं तंज़ीमूं आहिनि, असां उन्हनि खे गुज़ारिश कंदासीं त बराए महिरबानी करे असांजे प्रेस क्लब असांजे सहाफ़ियुनि जे कलम धणियुनि जे घर खे उन जे लाइ फंड जारी कराया वञे ऐं उनखे असांखे तामीर कराए ॾिनो वञे, जीअं असां बहितर नमूने पंहिंजी जेके सहाफ़ती एक्टिविटियूं सरगर्मियूं असां जारी रखूं। हक़ीक़त इहा आहे त नंढनि शहरनि जा जेके नंढा प्रेस क्लब्स आहिनि, हितां जा जेके मीडिया नुमाइंदगान आहिनि, उहे पंहिंजो जान जोखिम में विझी करे ग़रीब ऐं मज़लूम आवाम जो आवाज़ु जेको आहे आला ऐवाननि ताईं पहुचाइनि था। हिकु ग़रीब मज़लूम बेपहुच माण्हू जॾहिं उनखे मुआशिरे मां इंसाफ़ नथो मिले, कंहिं बि इदारे मां, कंहिं बि जेको आहे त घुरिबल जेके स्टेक होल्डर्स आहिनि उतां इंसाफ़ नथो मिले, त उहे अची प्रेस क्लब्स जो दर खड़काइनि था। त हितां जा जेके नुमाइंदा असांजे प्रेस क्लब ॻड़ीअ सन जा, उहे पंहिंजा जेके बि प्रायोरिटीज़ आहिनि उहे बहितरीनु नमूने अदा कनि पिया, ऐं वसां कोन था घटाइनि त मज़लूम आवाम जो आवाज़ु जेको आहे आला ऐवाननि ताईं पहुचाइजे। पर अफ़सोस सां चवणो पए थो त हितां जे जेके नंढनि शहरनि जा ख़ासि करे नंढा प्रेस क्लब्स आहिनि, उन्हनि खे इन खां सरकारी सतह ते फंडिंग थिए थी। वॾनि शहरनि जे वॾे प्रेस क्लब्स करोड़े रुपयनि जा जेके आहिनि उहे बजट बि आहिनि। उतां जेके आहिनि ख़बरनि ऐं जेके वसाइल जूं जेके ॿियूं सूरतूं बि आहिनि। हिते वॾा इदारा बि कोन आहिनि, वॾा जेके सरकारी इदारा जेके हिते हिननि खे फंडिंग करनि। पोइ इन लाइ सिंध हुकूमत खे खपे त ॿाहिराड़ी जे पसमानदा दूर दराज़ इलाइक़नि में नंढनि प्रेस क्लब्स ते ख़ासि ध्यानु ॾिनो वञे, त जीअं हितां जा मीडिया नुमाइंदगान पंहिंजा जेके आहिनि पंहिंजूं जेके ख़िदमतूं आहिनि उहे सुठे नमूने सर अंजाम ॾेई सघनि। जेतोणीकि इंफॉर्मेशन खाते पारां सहाफ़ती तंज़ीमुनि ऐं प्रेस क्लब्स लाइ किरोड़े रुपयनि जा फंड जारी कया वेंदा आहिनि, पर उन में नंढनि शहरनि जे नंढनि प्रेस क्लब्स खे नज़रअंदाज़ कयो वेंदो आहे, जेका सरासर नाइंसाफ़ी आहे। प्रेस क्लब ॻड़ीअ सन जे कलम धणियनि सिंध सरकार ऐं इंफॉर्मेशन खाते जे अख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त संदन मुतालिबे खे मान ॾेई प्रेस क्लब ॻड़ीअ सन जे ज़ुबून हाल बणियल इमारत जी नई सिर तामीर कराए संदन बेचैनी ख़तमु कई वञे। कैमरा टीम
टीम सां गॾु अब्दुल गनी खोसो, जेकब न्यूज़, गढ़ी हसन।